डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ाली शाह चयो आहे त तरक़ियाती रिथाउनि में इस्तेमाल थींदड़ मटीरियल जे मयार ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। कम में सुस्त रफ़्तारी नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ऐं मुक़ररु वक़्त में स्कीमूं मुकमल न कंदड़ ठेकेदारनि खे ब्लैक लिस्ट कयो वेंदो। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ाली शाह सेक्रेटरीट मटियारी में सालियाने तरक़ियाती प्रोग्राम जी अॻभराई जो जाइज़ो वठण लाइ गॾिजाणी जी सदारत बाद हाला न्यू सईदाबाद उडेरोलाल स्टेशन खैबर ऐं भिटशाह में हाईवेज़ खाते ज़रिए तामीर थींदड़ रोडनि जो दौरो करे मुआइनो पिणु कयो। उन मौक़े ते डीसी मटियारी सैयद मुर्तज़ाली शाह हाईवेज़ खाते जे इंजीनियरनि ते वाज़े कयो त हू रोडनि जी तामीराती कमनि जो ज़ाती तौरु निगरानी करण समेत कम जे मयार खे हर सूरत में यकीनी बणाइनि त जीअं अवाम खे वधि खां वधि सहूलतूं मिली सघनि। हुन चयो त रोडनि जी तामीर थियण सां सफ़री सहूलतूं आसान थियण सां गॾोगॾु आबादगार ज़रई जिन्सूं आसानी सां वॾियनि मंडियुनि ताईं पहुचाए सुठो नाणो कमाए सघनि था। हुन चयो त सिंध हुकूमत ॾुराहनि इलाइक़नि खे वीडियो शहरनि सां मिलाइण लाइ रोड सेक्टर में मेगा तरक़ियाती रिथाउनि बाबति जामे रिथाबंदी करे रही आहे। ईंदड़ माली साल जी बजट में उन हवाले सां आवाम खे ख़सूसी तरक़ियाती पैकेज ॾिनो वेंदो। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद ज़हरानी, एक्सन हाईवेज़ कलीमुल्लाह कुरैशी, असिस्टेंट कमिश्नर हाला अब्दुल फताह पंवर, असिस्टेंट कमिश्नर मीर फहद सहतो, सैयद करार शाह ऐं ॿिया ऑफिसर मौजूद हुआ।